बबड़ो रिपोर्टर सैयद अमीर हुसैन शाह। ही गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहम्मद बच्चल मेतलो मेतला गोठ यूसी ओबड़े में आहे, जेको हिकु खंडर बणिजी वियो आहे, जंहिंजी न त सार कंहिं एजुकेशन जे बाला ऑफिसर वरिती आहे, न एसी खैरपुर न डीसी खैरपुर न वरी कंहिं हुकूमती नुमाइंदे अॼु ताईं इन स्कूल जा पाण मुरादो नोटिस वरितो आहे। इन स्कूल जा ॿार इन स्कूल में अचण खां अखीबाए रहिया आहिनि त कंहिं बि वक़्तु स्कूल जी ज़बून इमारत किरी सघे थी ऐं को वॾो जानी नुक़सान थी सघे थो। इन मौके ते उतां जे ॻोठ वारनि जो चवणु आहे त सलाम आहे उन स्कूल जे हेड मास्टर समीउल्लाह भयो साहब खे ऐं ॿियनि उस्तादनि खे जेके इन ज़बून इमारत में वेही असांजे ॿारनि खे तालीम ॾेई पंहिंजो फर्ज़ अदा करे रहिया आहिनि। इन स्कूल खे मिलियल ज़मीन जंहिं ते इहो स्कूल तामीर थियल आहे, उन मालिक जो नालो करीम बख्श मेतलो आहे। उन जो चवणु आहे त ज़मीन ॾियण वक़्तु पीपी जे नुमाइंदनि ख़ुशि थी असांखे हिकु नौकरी ॾियण जो ऐलान कयो हो, जेको अॼु ताईं पूरो कोन कयो वियो। मां मुतालबो थो कयां त इहा नौकरी हाणे मुंहिंजे पुटु अतीकुल्ला खे ॾेई हुकूमत पंहिंजो कयल वाइदो पूरो करे ऐं स्कूल जी इमारत नए सिर तामीर कराए असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ करे। सिंध एक्सप्रेस न्यूज़ बबड़ो।